अस्सलाम वालेकुम दोस्तों, नमस्ते याली मदद। अॼु असां आया आहियूं मिठे फ़कीर जे ढेर ते ऐं अचो त तव्हांखे दरगाह जो नज़ारो बि करायूं था ऐं जी हिन सां जुड़ियल कहानी बि ॿुधायूं था। मथे कैमरा करे ऐं हीउ जेको आहे झोलियुनि ते मिटी खणी ऐं हेॾो ढेर ठाहियो आहे। झोली ते मिटी खणी हेॾो ढेर ठाहियो ऐं उन मथे दरगाह आहे। तो अचो तव्हांखे हिन जो नज़ारो बि करायूं था ऐं केतिरा फुट मथे आहे इहो बि तव्हांखे ॾेखारियूं था। ऐं हिन सां जुड़ियल जेको दास्तान आहे उहो बि ऐं कहिड़े क़दुरु हीउ दरवेश थियो ऐं कहिड़े क़दुरु हिन मिटी जो ढेर ठाहियो। जेको झोलियुनि में मिटी खणी जेको एॾो ढेर ठाहियो आहे ऐं अचो इहो तव्हांखे ॿुधायूं था हले। ऐं गर्मी बि जाम आहे, काढ़ो बि आहे। हीअ ज़ारथू आया आहिनि ज़ारथ ते ऐं तक़रीबन ढेर 100 फुट खां 150 फुट मथे ढेर मिटी जो आहे ऐं उन मथे दरगाह आहे। ऐं अचो तव्हांखे दरगाह जो नज़ारो बि ॾेखारियूं था ऐं दोस्तों हितां खां दरगाह शुरू आहे, ठीकु आहे। मथे चाढ़ी ते हलूं था, वधीक तव्हांखे नज़ारो ॾेखारियूं था। ॾाढी गर्मी बि आहे ऐं दोस्तों ही आहे दरगाह जी चाढ़ी, दरगाह ते हलूं था, ठीकु आहे। ॾाढी मथे आहे ऐं हेॾां पासे में अलम लॻियल आहे। अलम या हुसैन लिखियल आहे, या अला मदद ऐं हीअ दरगाह आहे। ॾाढो ख़ूबसूरत नज़ारो आहे। हेतिरी दरगाह मथे आहे जेको हेठि वारो नज़ारो तव्हां ॾिसी सघो था ऐं केतिरो नज़ारो ख़ूबसूरत नज़ारो ऐं ख़ूबसूरत दरगाह, ख़ूबसूरत नज़ारो आहे। अचो अंदरि हलूं था दरगाह में। ही आहे दरगाह जो मेन गेट। मस्जिद आहे हिन पासे, ॾिसी सघो था हेॾां ख़ूबसूरत नज़ारो। तो दोस्तों ही कब्रिस्तान आहे। ही आहे दरगाह ॾाढी जी, मिठो फ़कीर ढेर, ख़ूबसूरत नज़ारो, ख़ूबसूरत नज़ारो, ख़ूबसूरत गुंबद ठहियल आहे ऐं माशाल्लाह ख़ूबसूरत कबूतर वेठा आहिनि अंदरि। हीअ आहे दरगाह ॾाढी जी, मिठो फ़कीर ढेर ऐं हिन सां जुड़ियल दास्तान तव्हांखे हिन जो फ़कीर हुन सां ॿुधाईंदासीं। वॾो ख़ूबसूरत नज़ारो आहे ऐं दोस्तों अचो ॿाहिरि हलूं था, ठीकु आहे। हीअ कब्रिस्तान आहे, हिनजे भरिसां कई पिंगा ऐं चतू ऐं इहो चाढ़ियूं जेको हिननि जी तमन्ना पूरी थिए थी उहो हिते छॾे वञनि था ऐं वधीक तव्हांखे अचो हितां ॾेखारियूं था।
ही कब्रिस्तान आहे। हेॾा पोयों हिसो आहे दरगाह जो ऐं वॾो ख़ूबसूरत नज़ारो आहे। गर्मी बि जाम आहे दोस्तो, शिकल त अलाए कहिड़े हिसाब में हूंदी, गर्मी भी जाम आहे। ऐं हीअ आहे दरगाह जो पोयों हिसो, वॾो ख़ूबसूरत नज़ारो आहे। ख़ूबसूरत ॻोठ, ख़ूबसूरत फसल, ख़ूबसूरत ॻाल्हियूं ऐं ख़ूबसूरत आहे जेको दरगाह जाम मथे आहे। दरगाह तक़रीबन 300 150 जे लॻभॻि 150 फुट जे लॻभॻि मथे आहे। ऐं दरगाह जो नज़ारो ॾिठो, हाणे हिन सां जुड़ियल के ॻाल्हियूं फ़कीर साहिब सां कंदासीं। अचो हेठि अचो, कट करो। दोस्तों ये आहे मिठो फ़कीर जेको लुंड ज़ात जो हो ऐं हीअ जेको मिटी पंहिंजी झोली ते खणी राति ॾींहुं करे 20 ॾींहंनि में हीअ ढेर ठाहियो। ठीकु आहे, गिरोड़ी बादशाह हितां मटियो त गिरोड़ी बादशाहनि खे पुछा कई, पुछा की त भाई तूं हेॾो ढेर पियो चाहीं, चए मूंखे नबी पाक जो इश्क लॻो आहे ऐं नबी पाक जे इश्क में इहो ढेर ठाहियो आहे। तेॾी महिल साईं गिरोड़ी बादशाह चयो त भाई तूं हाणे हीअं कर, ढेर न ठाह ऐं अखियूं पूरे हिते वेह ऐं तोखे नबी पाक जो आउं दीदार करायां थो। ऐं उन खां पोइ नबी पाक जो दीदार थियो ऐं उन खां पोइ दम धणी हवाले कयो। ऐं हीअ जेको ठहियल आहे कुंभो या दरगाह ठहियल आहे, फ़कीर जी हयाती में ठहियल आहे, हयाती में ठाराए। ऐं हीअ जेको कब्रिस्तान आहे ये सब माइट आहिनि फ़कीर जा। ये टे कब्रूं आहिनि, ये टे कब्रूं फ़कीर जी हयाती में ठहियूं आहिनि ऐं गिरोड़ी बादशाह ठाराए ॾिनियूं। ऐं दोस्तों ॿी हिकिड़ी तव्हांखे जानकारी ॾियो त साईं राजशाह गाज़ी जेको उन्हनि खे बि हिननि जी दुआ पेट ॾिनल आहे। ठीकु आहे, उन खां पोइ इहो साईं राजशाह जी दरगाह थी आहे। के माण्हू चवनि था त ओॾण जे इश्क में थियो, पर न, ओॾण जो इश्क कोन हो। हा, ओॾण जा खां संग वरितल हो ऐं उहो शादी कई हुई अंधी हुई शादी कई, पोइ मङणी ॾियण खां हिनखे एॾो हुसन अची वियो। पोइ हिन जे सहुरनि चयो फ़कीर खे त भई चई तुंहिंजा मुरीद ईंदा तुंहिंजे पेरे पवंदा, असां हिते सुठो कोन था लॻूं, ऐं हुनजे करे हितां खां टपड़ खणी उमरकोट विया। हीअ आहे कहाणी। बाक़ी कई त माण्हू कई ॻाल्हियूं कंदा आहिनि, पर हीअ आहे असुल कहाणी दरवेश जी कहाणी आहे ऐं इहो ई कहाणी आहे। महिरबानी। पोयां जो नज़ारो तव्हांखे ॾेखारींदा ऐं नज़ारो ॾाढो ख़ूबसूरत नज़ारो आहे। मथे ख़ूबसूरत नज़ारो, ख़ूबसूरत, हेॾो किथे ख़ूबसूरत नज़ारो असां कोन्हे ॾिठो। ॾाढो ख़ूबसूरत नज़ारो, ख़ूबसूरत ॻाल्हियूं ऐं ख़ूबसूरत नज़ारो। ठीकु है तो दोस्तों हलूं था हेठि वापसी। दरगाह जो कुंभो ॾिसिजो, ॾाढो ख़ूबसूरत मथे आहे ऐं ख़ूबसूरत मथे आहे ऐं ख़ूबसूरत नज़ारो आहे। काफ़ी ज़ारतूं बि ईंदा आहिनि, ज़ारतूं हींअर बि आया आहिनि ऐं ॾिसी वठो मथे, ज़बरदस्त नज़ारो आहे। कंहिं दोस्त जो ॾिठल न हुजे त फुलाडी जो शहर फुलाडियुनि खां 2 किलो या 2 किलो 2.5 किलोमीटर हेठि ओलहंदी तरफ़ दरगाह आहे मिठो फ़कीर ढेर, जेको पाण असल में लुंड ज़ात जो ऐं उनजी दास्तान जेको आहे उहो पाण। त दोस्तों हाणे हलूं था हेठि, ॾाॾे जी दरगाह जो नज़ारो तव्हां ॾिठो ऐं हिन सां जुड़ी कहानी बि ॿुधी। हीअ आहे चाढ़ी बि जाम मथे आहे, डप बि थिए पियो लहंदे लहंदे।
ऐं जेको आहे हाणे हलूं था हेठि। काफ़ी दोस्त चवंदा आहिनि त असां सभु दरगाहूं ॾेखारियूं, त मूं चयो असीं बि ॾेखारे ॾिसूं। इहो ॾाढो आहे दरवेश जंहिं नबी पाक जे इश्क में एॾो दड़ो ठाहियो। हेठि हलूं था, डप बि थी वियो लहंदे लहंदे। दोस्तों अॼु को वीडियो पंहिंजे पुॼाणी ते पहुतो। वरी मिलंदासीं अॻे कंहिं टॉपिक ते न्यू आस सां गॾु। मूंखे त्रिलोकचंद भेल खे ऐं भगवान दास भेल खे इजाज़त। अल्लाह निगहबान।